चवंदा आहिनि त हिकु महफ़िल लॻी पई हुई, उस्ताद जलाल चांडियो ॻाए पियो, तमामु भली महफ़िल लॻी पई हुई ऐं वॾी ख़लक़त आयल हुई आवाम जी। महफ़िल हली रही हुई, अचानक जेको आहे हिकिड़ी कुराड़ी जेका आहे उहा महफ़िल में अंदरि हली आई। हाणे मुंहिंजी ॿार कच्छ ते हुजे, उहा पोड़ी जेका हुई अंदरि हली आई ऐं सिधो स्टेज ते हली आई त बाबा मूंखे जलाल सां मिलिणो आहे। हाणे माण्हू चयो बाबा तूं हिते पासे ते थी वेह, जलाल ॻाए पियो, वांदो थी पोइ तोसां मिलंदो। चवंदा न मूंखे जलाल सां मिलिणो आहे। पोइ नेठि हाणे महफ़िल हले पई त हुननि माण्हू चयो त बाबा ॻाल्हि ॿुध, हींअर तूं वञु, जलाल हिते ई आहे, हाणे सुबुह जो तूं अचिजांइ, जेको कमुकारु हुजे त तूं सुबुह जो अचिजांइ। चए बाबा बसि मूंखे जलाल सां हींअर मिलिणो आहे। पोइ माण्हू नेठि हुनखे सम्झाए, पोइ हुनखे मोकिलियो बाबा सुभाणे सुबुह जो अचिजांइ, हींअर जलाल जेको आहे ॻाए पियो, हींअर वांदो कोन्हे जलाल, हाणे वांदो थिए त पोइ तोसां ॻाल्हाईंदो न। पोइ कुराड़ी हली वई, ॿार खे खणी हली वई। हाणे सुबुह थियो ऐं फ़नकार जेका आहिनि जलाल वारा अञा उथिया ई कोन, त बाबा इहा ॿुढड़ी जेका आहे न उहा पहुची वई ॿार खे खणी सिधो। अबा जलाल किथे आहे, अबा जलाल किथे आहे, अबा जलाल किथे आहे? अबा बीह माई केॾांहुं थी वञी? चयो बाबा जलाल सां मिलिणो आहे। पोइ जलाल खे उथारे वियो त बाबा उथी, बाबा हीअ ॿुढड़ी आई आहे। पोइ उहा आई सिधो जलाल वटि, चई त बाबा जलाल त मुंहिंजो हिकिड़ो कमु आहे। जलाल चयो बाबा अम्मा हुकुम कर, छा खपई? चए अबा ही मुंहिंजो पुटड़ो आहे नंढड़ो, इहो रोए थो राति जो तमामु घणो, हिनखे पिक हणी छॾ। जलाल चयो त अम्मा इहो त मूं का नज़र त कोन आई आहे जो तूं मूंखां पिक थी हणाई। चए बसि बाबा तूं बसि पिक हण त वरी मुंहिंजो ॿारु जेको आहे न इहो रोअणु छॾे ॾींदो ऐं फीणो बि मूंखे रखे ॾे। चए अम्मा इहो तूं मुला काज़ी वटि कंहिं वटि खणी वठी वञु, उन खां वञी फीणो वीणो रखाराए, हाणे मुंहिंजो कहिड़ो कमु आहे, ऐं ॻाइणो आहे फ़नकार, मुंहिंजो कहिड़ो कमु आहे मां? चए न न बाबा तूं मूंखे रखी ॾे बसि, तूं फ़क़ीर माण्हू आहीं, बसि तूं मूंखे रखी ॾे त मुंहिंजो दम बसि मुंहिंजो ॿारु जेको आहे इहो सही थी वेंदो। पोइ जलाल नेठि बाबा हुन माई खे मिड़ई राज़ी करण जे लाइ हुनखे पिक हणी ऐं हुन ते फीणो रखी ॾिनो। पोइ ॿार खे माई खणी वई, ॿार खे माई खणी वई ऐं ख़ुशि थींदी हली वई। हाणे उस्ताद जलाल चांडी जा अहिड़ा जेके चाहींदड़ बि हुआ, जेके हाणे हुननि खे ख़बर कान हुई त माना उस्ताद को हाणे मौलवी कोन्हे, को काज़ी कोन्हे या को पढ़ाई त कोन कंदो आहे, पर माण्हू हुनखे चाहत में माना वठी पिया अचनि त बाबा उस्ताद जलाल चांडी खां वञी इहा पिक हणांदी। ऐं ॿारु रोए पियो त माना उस्ताद जलाल चांडी जेको आहे फीणो रखंदो ऐं फ़क़ीर माण्हू आहे, फ़क़ीर दरवेश माण्हू आहे ऐं फीणो रखंदो त माना ॿारु तयारु थी वेंदो। हाणे इहो माण्हुनि जो जेको हिकिड़ो यकीन थी वियो उस्ताद जलाल चांडी ते। उस्ताद जलाल चांडी माना जग मशहूरु फ़नकार हो ऐं हर कंहिंजी दिलनि में जेको समायल हो ऐं हर माण्हू हर आवाम हुनखे ओतिरो ई चाहे पई, ओतिरो ई मोहबत करे पई। ऐं उस्ताद जलाल चांडी जेको आहे सिंधी माण्हुनि जी दिलनि ते हुक्मरानी करे पियो ऐं चाहत में। ऐं ईअं हिकिड़ो वाक़ियो ॿियो बि थियो त उस्ताद जलाल चांडी हिकु दफ़ो जेको आहे उहो गाॾी में अञा वञे पियो ट्रांसपोर्ट ते, माना केॾे ॻाइण जे लाइ वञे पियो, त हुते हिकु कुराड़ी हली आई। कुराड़ी आई त बाबा तव्हां मां जलाल कहिड़ो आहे? हाणे हुते काफ़ी फ़नकार वेठा हुजनि, अनवर विस्तड़ो बि हुजे, जलाल चांडियो बि हुजे ऐं उस्ताद मंज़ूर अली ख़ान बि हुजे ऐं ॿिया बि फ़नकार हुजनि। ऐं त चई बाबा तव्हां मां जलाल कहिड़ो आहे? त माण्हू चयो बाबा जलाल उहो वेठो अथई जलाल। हाणे माई सिधो जलाल वटि आई, अबा जलाल तूं ई? हा बाबा मां जलाल आहियां। अबा ॻाल्हि ॿुध, मुंहिंजो नंढड़ो जेको आहे न उहो जेको आहे रड़ियूं घड़ियूं थो करे, तमामु दाहूं थो करे ऐं सुम्हणु कोन थो ॾे, सॼी राति थो जाॻे, सॼो ॾींहुं थो जाॻे, को धाॻो ॿाॻो वटे ॾे। चए अम्मा आऊं को धाॻो वठंदो आहियां छा? चए बाबा बसि मूंखे धाॻो वठी ॾे, तूं पंहिंजे शागिर्दनि खे धाॻा ॿधी थो, ॿियनि खे ॿधी थो, मूंखे नथो वठी ॾे, बसि मूंखे धाॻो हिकिड़ो वठी ॾे। चए अम्मा ॻाल्हि ॿुधो, हाणे हिते हाणे अहिड़ी जाइ ते तूं आहीं न, मूं वटि धाॻो आहे न का शइ आहे न कुझु,
अबा मां धागो खणी आई आहियां, हे कारो धागो मां खणी आहियां, तूं रुगो मूंखे धागो वठी ॾे, मां पंहिंजे ॿार खे ॿधी छॾंदुसि। पोइ उस्ताद जलाल चंद जेको आहे माई जी दिलि रखण लाइ बसि फरमाइश ते सॻो ॿधी ॾिनो ऐं पोइ चईं त मां ॻाल्हि ॿुधो, हाणे मूं में कुझु कोन अथई, पाण हाणे ईअं फ़क़ीर माण्हू मां असांखे अचे कुझु कोन, हे मां रुगो तुंहिंजी दिलि रखण लाइ पढ़ी ॾिनो अथमि। पर अम्मा ख़ुशि थी वई, चए बसि बसि बाबा बसि, महिरबानी महिरबानी। पोइ ईअं चई आहे पोड़ी जेका आहे उहा धागो वठणु हली वई। हाणे इहे बि उस्ताद जलाल चंद जी माना हिकिड़ी चाहींदड़ हुआ, जेके उस्ताद जलाल चंद खां माना पंहिंजी तकलीफ़ुनि परेशान लाइ बि पहुची वेंदा त बाबा तोखे साॻो धागो ॿधी वठी ॾे। हाणे उस्ताद जलाल चंद जो कमु त कोन हो धागो वठणु, पर माना हुननि जो हिकिड़ो यकीन थी वियो त बाबा उस्ताद जलाल चंद धागो माना वटे ॾींदो त पोइ बसि माना असांजो मसइलो हल थी वेंदो। हाणे इहा चाहत हुई उस्ताद जलाल चंद सां, उस्ताद जलाल चंद सां मोहबत हुई ऐं इश्क़ हो उस्ताद जलाल चंद सां। ऐं पोइ वरी उन्हनि जा कम थिया या न थिया इहा त ख़बर हाणे अलाह खे आहे, पर उस्ताद जलाल चंद खां उन्हनि माना धागा बि वठराया, फीणा बि रखाया ऐं पिकूं बि हणायूं। ईअं माण्हू कंदा हुआ ॿाराड़ी जा। दोस्तो मां उमेद थो कयां थी हीउ जेको नायाबु जेको वीडियो आहे इहो तव्हांखे तमामु घणो पसंदि आयो हूंदो, ऐं पसंदि आयो हुजे त असांजे वीडियो खे लाइक कयो, कमेंट कयो ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कयो। अल्लाह हाफ़िज़ दोस्तो।